नाज़रीन हमारी सी रहा है खबर 4 वेब टीवी यहाँ आयशा हैदर जमाल शाह रिपोर्ट अली गुलमहर जमाल शाह भरसा गवर्नमेंट कैंपस बॉयज़ हाई स्कूल असगराबाद में स्कूल के हेड मास्टर अब्दुल मजीद खोसो ऐं ॿियनि उस्तादनि पारां स्कूल के उस्ताद अली अकबर डाहिरी के रिटायरमेंट वठण ते संदसि सम्मान में अलविदाई पुरवकार तकरीब कोठाई वई। तकरीब की सदारत TO एलिमेंट्री इमदाद हुसैन ज़रदारी कई, जॾहिं त हुन तकरीब में उस्तादनि अब्दुल्ला चांडियो, अब्दुल हफीज़ सोलंकी, नगर खान ज़रदारी, बहार खान ज़रदारी, फरहान शाह, महबूब कोराई, सुल्तान अहमद ज़रदारी, रफ़ीक अहमद महर, एजाज धारी जो समेत उस्तादन, शागिर्दन ऐं लॉयर स्टाफ के मुलाजमन बड़े तादाद में शिरकत कई। उन मौके ते उस्तादन ऐं शागिर्दन पारां उस्ताद अली अकबर डाहिरी के नोटन ऐं गुलन जा हार, अजरक ऐं टोपी जा तोहफ़ा पेश किया विया, जॾहिं त स्कूल के हेड मास्टर अब्दुल मजीद खोसो तकरीब के ख़िताब कंदे चयो त उस्ताद अली अकबर डाहिरी एक बेहतरीन उस्ताद थी रहियो आहे, जंहिं पंहिंजी ड्यूटी दौरान कॾहिं बि का कोताही न कई, शागिर्दनि खे प्यार मोहब्बत सां तालीम ॾिनी ऐं हमेशा वक़्त जी पाबंदी जो पिणु ख़्यालु रखियो। हुन चयो त हुन स्कूल के इम्तिहानी सेंटर बणाइण लाइ पिणु कोशिशूं जारी आहिनि ऐं तमामु जल्द ही सेंटर मंजूर थी वेंदो ऐं हितां जा शागिर्द परे वञण बदिरां हिनी स्कूल में इम्तिहान ॾींदा। जॾहिं त तालके दौड़ जे TO एलिमेंट्री इमदाद हुसैन ज़रदारी चयो त जेके माण्हू पंहिंजी पेशी सां सचा हुजनि था उन्हनि खे सिलो संदनी ज़िंदगी में अहिड़नि प्रोग्रामनि सां मिले थो। उस्ताद हिकु पैगम्बरी पेशो आहे ऐं उहे उस्ताद ई अज़ीम हूंदा आहिनि जेके मुस्तक़बिल जे मेमारनि खे बहितरीन तालीम ॾेई पंहिंजो फ़र्ज़ अदा कनि था। उस्ताद अली अकबर डाहिरी चयो त आऊं स्कूल जे हेड मास्टर अब्दुल मजीद खोसो समेत सभिनी उस्तादनि, शागिर्दनि ऐं लॉयर स्टाफ जो तमामु घणो थोराईंदो आहियां, जंहिं मुंहिंजे मान में ही शानदार तकरीब कोठाई, मूंखे मोहब्बतनि सां नवाज़ियो। हुन चयो त मूं 40 साल 5 महीना स्कूल में ड्यूटी ईमानदारी सां कई ऐं शागिर्दनि खे तालीम ॾियण सां गॾु उन्हनि जी औलाद वांगुरु तरबियत पिणु कई। उस्तादनि खे घुर्जे त ॿारनि जी तालीम ते ध्यानु ॾियनि त जीअं असांजे मुस्तक़बिल जा मेमार पंहिंजे मुल्क जी तरक़ी लाइ पंहिंजो किरदारु अदा करे सघनि। जॾहिं त हिन तकरीब दौरान शाहिद अली आराई पारां स्कूल लाइ ॾिनल वाटर प्लांट जो पिणु तालके दौड़ जे एजुकेशन ऑफिसर इमदाद हुसैन ज़रदारी इफ़्तिताह कयो। नाज़रीन ॾिसंदा रहो खबर 4 वेब टीवी ऐं पढ़ंदा रहो खबर 4 अख़बार।